हिजरी 1919 सफ़र ईस्वी 9 तारीख़ महीनो जून 1998 जी साल वीचारनि कंडला वारनि जा बुरा थिया हाल। कर हन्नान जंहिं सभु जोड़िया जगत जहान, मुल्क मलक जिन इंसान ख़ालिक ख़लक़िया शिर ऐं ख़ैर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। जोड़िया जान जिन बशर मुका मालिक पैगुंबर, सम्झाइण लाइ ख़ैर कशर माण्हुनि कारण मुरसल मेड़। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। पंहिंजो मालिक मञियो जिनी रहबर आया ऋषि मुनी, सुहिणी तात सुणाई तिनी कयाऊं नेकीअ दान बेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। पियो क़ुरान पुण ऐलान जेके आकुड़ कनि इंसान, नेकीअ खे न मञंदा दान पोइ न पसिजे तिन जो फेर। कंडला वारनि पुछे केरु 1999 जूं मंगलवार पुकारूं पून, ख़लक़त कई सही थी वई खून, ॿार न बचियो तिन जो ॿेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। मुल्क वारा थिया आसामी उन्हनि जा अमल पिया उभामी, सान संभालियूं आफ़त सामी चाल फिटायाऊं चओ फेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। सुनत रब संदी साफ़ बिल्कुलु बणजनि बेइंसाफ़, मिसकीननि खे कनि न माफ़ वाहिद तिन खां वारे वेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। आहे फ़ाइक जो फरमान ज़ालिम बणजनि इंसान, छॾे हक़ हलनि हैवान से सॾाइनि सवा सेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। कयो हुकूमत पे ऐलान तोला ॾिसिजे थो तूफ़ान, कन कयाऊं कंहिंजी कान शामल शामत में विया शेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। ॾिसी ख़ालिक जी ताखांद ख़ौफ़ बिना वार मदा रांद, कीन परूणियूं थिए पाछांद उन वटि आहे कोन अंधेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। मौज मंडल सां मज़ा माणियूं राही थी विया राणा राणियूं, रहिजी वेयूं तिन आखाणियूं हितां हलिया वेड़ा हेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। अज़ाब आयो ॾींहं ॾिठे वरसारे में मींहं वठे, क़िस्मत जा विया ॾींहं कटे दरिया तिन ते थियो दिलेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। ॻारियूं ग़फ़लत मंझि खणी अटकल अधु लख विया तणी, वाहिद खे हुई हीअं वणी चढ़ंदे दरिया कई न देर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। ॾिसंदे दरिया कयाऊं दाऊं भॼण में न कमी कयाऊं, ॿोड़े पाणीअ वारिया पाऊं थी न वाहर का उन वेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। जायूं पेयूं किन ते छणी हेठि छॾियाईं किन खे हणी, पाऊं पाणी किन वियो खणी खाधा मछियनि कई मथेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। रहियल कईसें राजस्थानी मोहब कमाइण आया मानी, जीअरो तिन मां रहियो न जानी। अज़ाब इन लाइ आयो रनू कोठे जी ते वेठा बुराई थी। रहियल कईसें राजस्थानी मोहब कमाइण आया मानी, जीअरो तिन मां रहियो न जानी थिया रवाना सुबुह सवेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। हिन हुआ हिंदू मुस्लिम भेड़ा भा, वरितऊं मस्जिद मंझि पना कीअं बचाया ॾिस अला किन जी जायनि अंदरि जेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। पंहिंजी मस्जिद में रहिया बची विया हुआ, माण्हू मिल्कत कान खरिया, दहशत कई पोइ मथनि दरिया, कुटुंब विञाए थिया चरिया लालच में ॿिया लुटेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। ॿुॾी किन जा वेड़ा ॿार किन विञाया भेणूं भार, अचे हर हंधा उछंगार अङणनि आया थी अवेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर। गॾु गुज़ारियूं सुबुह सांझी वसंदी वेई थी कुलवांझी, मुल्कूं मटिजी विया से मांझी जेके गॾिजो हलिया घेर। कंडला वारनि पुछे केरु वधी वाह कयो वाह वेल, हिकु कलाक में 200 मैल 5 कलाकनि ख़तमु खयल, ॿिलियुनि ढरनि का ढिघेर। कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में थियो फेर।
ॾिसी दरिया थिया दिलगीर विच में सम्झूं जे वज़ीर पुकारियूं कई पीर फ़क़ीर कंहिं न बचाया बुत भलेर कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो फेर विया कंहिं लहरियुनि मंझि लुड़ी कंहिंखे जोड़ी कान जुड़ी हलो मालिक दर मुड़ी भाउ न हलंदो उन वटि भेर कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो फेर कहिड़ा कोझा कयाऊं काज बचन ते पुण थिए न बाज हे कांधी लही वई हाज मासूमनि ते थिए न मेर कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो फेर पवे कंहिंजो कोन पराण सुजी पिया अथनि पए न सुञाण ॿारहीं गॾु करियो पिया हाण ढूंढनि जा थिया ढिघ ढेर कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो फेर गॾिजी सभु विया मर्द मायूं पीओ तन खे ॾींहं निभायूं इंसान जो फ़र्ज़ु लायूं ज़मीन थींदी न त पोइ ज़ेर कंडला वारनि पुछे केरु हिजरी 1919 9 तारीख़ महीनो जून 1998 जी साल वीचार तोड़े छत जा पूरा कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो केरु खेतनि मां न कढियूं कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में फुल किरी विया झंगल झाड़ियूं वारिया जान बशर मालिक सम्झाइण लाइ ख़ैर कशर माण्हुनि कारण मुरसल मेल वॾा कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो पंहिंजो मालिक मञियो रबर आया ऋषि मुनि सोनी तात सुनाई आया कुल वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो क़ुरान पुन ऐलान जेके आकुड़ कनि इंसान नेकीअ खे न मञंदा दान पोइ न पसिजे मंगलवार पुकारूं पून ख़लक़त कई सही थी वई कंडला वारनि पुछे केरु कहिड़ो कर्मनि में जो फेर मुल्क वारा थिया आसामी जा अमल पिया उभामी सन संभालियूं आफ़त सामी चाल फिरायां फेर कंडला वारनि पुछे कहिड़ो कर्मनि में जो फेर सुनत रब सभी साफ़ बिल्कुलु बंदियन बेइंसाफ़ मिस्कीननि खे